हींअर असीं तव्हांजे साम्हूं पेश करे आहियूं वरी कलाम आहे, ॿिए क़िस्म जो कलाम आहे। प्रोफेसर राम पंजवाणीअ जो कलाम आहे, भगवती नवाणी जो आवाज़ु आहे ऐं हिनखे असां टीवीअ ते रेडियो ते ऐं थी सघे थो दुबई में त रोज़ु घणो करे हर रोज़ु इन ई कलाम जी फरमाइश हूंदी। सिक में सॼणु, सिक में सिकीअ खे कीन सिखाए, हीअ आहे प्रोफेसर राम पंजवाणी जो अमर कलाम ऐं आवाज़ आहे भगवती नवाणी जो, जंहिंखे असां मुनी दुनिया न त अधु दुनिया ॾेखारी आहे। सिक में सिकीअ खे सिक सजण जी पुछड़ी जयगारे कय मुखरा खे किन सिकाए सुहारा, दुखिया खे किन दुखाए भलारा। सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो, सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो। सिक में सिकिया खे किन सिकाए सुहारा, दुखिया खे किन लिया
सवाल